सूरह ज़ुख़्रुफ़ रुकू नंबर 3। ऐं यादि कर जॾहिं इब्राहीम पंहिंजे पीउ ऐं पंहिंजी क़ौम खे चयो त जंहिं शइ खे अव्हीं पुॼींदा आहियो तंहिंखां बेशक आउं बेज़ार आहियां, पर जंहिं मूंखे पैदा कयो सो बेशक मूंखे सिघो ई हिदायत कंदो। ऐं अल्लाह संदसि औलाद में इहा तौहीद जे कलिमे जी ॻाल्हि हमेशह रहाई त मन उहे काफ़िर मोटनि, बल्कि मन उन्हनि ऐं संदनि अबनि ॾाॾनि खे आसूदू कयूं तव्हांजो वटनि सचो दीन ऐं पधिरो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो। ऐं जंहिं महिल सचो दीन वटनि आयो तंहिं महिल चयाऊं त हीउ जादू आहे ऐं बेशक असीं उन जा मुनकिर आहियूं। ऐं चयाऊं त हिननि ॿिनि ॻोठ वारनि मां कंहिं सरदार मुड़िस ते इहो क़ुर छो न नाज़िल कयो वियो। इहे तुंहिंजे पालणहार जी रहमत विरहाईंदा आहिनि छा? असां संदनि विच में दुनिया जी हयातीअ में विरहायो आहे ऐं उन्हनि मां हिकिड़नि खे ॿियनि खां वॾे मर्तबे वारो कयोसूं त हिकिड़ा ॿियनि खे फरमाबरदार करे वठनि। ऐं जेको दुनिया जो माल गॾु कंदा आहिनि तंहिंखां तुंहिंजे पालणहार जी रहमत भली आहे। ऐं जेकॾहिं ईअं न हुजे हा त मतां माण्हू हिकु टोली कुफ्र जी थी वञे त जेकी ॿाझारे अल्लाह जो इनकार कंदा आहिनि तिन लाइ संदनि घरनि जूं छितियूं ऐं ॾाकणियूं ऐं जिन ते चढ़नि से रुपयूं करियूं हा ऐं संदनि घरनि जा दरवाज़ा ऐं तख़्त जिन ते टेक ॾेई वेहनि से बि रुपया करियूं हा। ऐं ॿिया सोन जा बि करियूं हा। ऐं इहो सभु रुॻो दुनिया जी हयातीअ जो थोरो आसूदो रहणु आहे। ऐं तुंहिंजे परवरदिगार वटि आख़िरत परहेज़गारनि लाइ आहे।